नाज़िम ब्रेकिंग न्यूज़ है अवांखे मदे जी मां अपडेट कंदा हलूं त गाहेजा थाणे जी हद दड़ो बस स्टॉप वटि मोटरसाइकिल ऐं ट्रैक्टर विच में टक्कर थियो आहे। हादसे जे नतीजे में 3 ॼणा फौत ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर अवां ताईं पहुचाई पिया। हादसे में नींगरी शबाना जलबाणी, नींगर वली जान जलबाणी ऐं सलेमान फौत थी विया आहिनि। हिकु भेरो ॿीहर अवां ताईं ख़बर पहुचाईंदासीं मदे जी मां, जिते गाहेजा थाणे जी हद दड़ो बस स्टॉप वटि मोटरसाइकिल ऐं ट्रैक्टर में टक्कर थियो आहे। नतीजे में 3 ॼणा फौत थी विया आहिनि, जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं त मदे जी में गाहेजा थाणे जी हद में दड़ो बस स्टॉप वटि मोटरसाइकिल ऐं ट्रैक्टर में टक्कर थी पियो आहे। टक्कर जे नतीजे में 3 ॼणा फौत ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। इन हवाले से राब्तो किया मदे जी में आवाज़ टीवी के रिपोर्टर अब्दुल हकीम सैतो सां। जी अब्दुल हकीम, कहिड़ा अपडेट्स आहिनि? हादसो कीअं पेश आयो? जी मदे जी वेझो गाहेजा थाणे जी हद दड़ो सखरनाड़ खां मेन रोड ते तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल ऐं ट्रैक्टर में टक्कर थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में 2 ॿारड़ा ऐं हिकु नौजवान मौके ते फौत थी विया आहिनि ऐं हिकु ॼणो सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे। ज़ख़्मी ऐं फौतुनि खे गश्त पुलिस मोबाइल इंचार्ज पुलिस मोबाइल में विझी मदे जी अस्पताल पहुचायो आहे, जिते ज़ख़्मी ऐं फौतुनि जी सुञाणप मदे जी लॻी ॻोठ अला बख़्श वासी तौर थी आहे। फौतुनि में मासूम नींगरी शबाना जलबाणी, मासूम नींगर वली जान जलबाणी ऐं सलेमान जलबाणी समेत 3 ॼणा फौत थी विया आहिनि। होॾां ज़ख़्मियुनि में मोहम्मद जान जलबाणी शामिल आहिनि। उन मौक़े ते पुलिस इंचार्ज AS अब्दुल सत्तार मेमण ॿुधायो त जेका सो हीउ वाक़ियो मोटरसाइकिल ऐं प्लस जेका सो रक्षण में ट्रैक्टर में थियो आहे। जी वॾी महिरबानी अवां जी अब्दुल हकीम अपडेट करण लाइ।